ओम शांति। अतिथि मिले तारीख है 29/1/2026। आज मिठा बाप चिवंता मिठी मिठी बारत स्वीट बाप खे याद करो तथा सतो प्रधान देवता ठही वेंदा। सॼो मदारा यादि जी यात्रा ते प्रश्न जी बाबा जी कशिश ॿारनि खे थींदी आहे, वैसे कंहिं ॿारनि जी कशिश सभिनि खे थींदी। उत्तर जो फूल ठहिया आहिनि। जीअं नंढा ॿार फूल हूंदा आहिनि, उन्हनि खे विकारनि जो पतो न हूंदो आहे त सभिनि खे कशिश कंदा आहिनि। ईअं तव्हां ॿार बि जॾहिं फूल अर्थात पवित्र ठही वेंदा त सभिनि खे कशिश कंदा। तव्हांजे में विक्रमनि जो कोई बि कांटो न हुजणो खपे। तव्हां में कोई विकारनि जो कोई बि कांटो न हुजणो खपे। ओम शांति। रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि कि पुरुषोत्तम संगम युग आहे। पंहिंजे भविष्य जो पुरुषोत्तम मुख ॾिसंदा आहियो, पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो, फील कंदा आहियो कि असां पोइ नई दुनिया सतयुग में न लक्ष्मी नारायण जी वंशावली में अर्थात सुखधाम में वेंदासीं अथवा पुरुषोत्तम ठहींदासीं। वेठे वेठे इहे वीचार ईंदो आहे। स्टूडेंट जो पढ़ंदा आहिनि त जो दर्जो पढ़ंदा आहिनि उहो ज़रूरु बुद्धि में हूंदो न, मां बैरिस्टर या फलानो ठहींदमि। वैसे तव्हां बि जॾहिं हिते वेंदा आहियो त इहे ॼाणंदा आहियो असां विष्णु जी डिनाइस्टी में वेंदासीं। विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण देवी देवता। तव्हांजी बुद्धि हाणे अलौकिक आहे। ॿियो कोई मनुष्यनि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं रमण न कंदियूं हूंदियूं। तव्हां ॿारनि जी बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। इहे कोई कॉमन सत्संग न आहे। हिते वेठा आहियो, सम्झंदा आहियो सत बाबा जेके शिव चइबो आहे, उन्हनि जे संग वेठा आहियूं असां। शिव बाबा ही रचंदा आहे। उहा रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि ऐं इहे नॉलेज ॾींदा आहिनि। जीअं कि कल्ह जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। कल्ह जी त ॻाल्हि है न, हिते वेठा आहियो त इहे यादि हूंदो न कि असां आया आहियूं रिजुवनेट थियणु, अर्थात इहे शरीर बदिली देवता शरीर वठणु। आत्मा चईंदी आहे असांजो इहा तमो प्रधान पुराणो शरीर आहे, इन खे बदिले करे अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहिण जो आहे। एम ऑब्जेक्ट केतिरी श्रेष्ठ आहे। पढ़ाइण वारो टीचर ज़रूरु पढ़ण वारे स्टूडेंट सां होशियारु हूंदो। पढ़ाईंदो अच्छा कर्म सिखलाईंदा आहिनि त ज़रूरु ऊच हूंदा न। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे उन्हनि सां तव्हां ॼाणंदा आहियो असांखे सभिनि खां ऊचे ते ऊचो भॻवानु पढ़ाईंदा। भविष्य में असां सो देवता ठहींदासीं। असां जो पढ़ंदा आहियूं सो भविष्य नई दुनिया जे लाइ। ॿियो कोई नई दुनिया बि कंहिंखे नई दुनिया जो पतो ई न आहे। तव्हांजी बुद्धि में हाणे ईंदो आहे इहे लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया त पोइ ज़रूरु रिपीट थींदो। त बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे पढ़ाए करे मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। देवता में बि ज़रूरु नंबरवार हूंदा, दैवी राजधानी हूंदी। तव्हांजो सॼो ॾींहुं इहे ई ख़्यालात हलंदो हूंदो कि असां आत्मा ई आहियूं। असांजी आत्मा जो ॾाढी पतत हुई सो हाणे पावन ठहिण लाइ पावन बाप खे यादि कंदी आहे। यादि जो अर्थ बि सम्झणो आहे। आत्मा यादि कंदी आहे पंहिंजे स्वीट बाबा खे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि ॿार मूंखे यादि करण सां तव्हां सतो प्रधान देवता ठही वेंदो। सॼो मदार यादि जी यात्रा ते आहे। बाबा ज़रूरु पुछंदा न ॿार केतिरो समय यादि कंदा आहियो। यादि करण में ई माया जी लड़ाई थींदी आहे। तव्हां ख़ुदि सम्झंदा आहियो इहे यादि जी यात्रा न परंतु जीअं लड़ाई आहे। हिन में विघ्न ॾाढा पईंदा आहिनि। यादि जी यात्रा में रहण में ई माया विघ्न विझंदी आहे, अर्थात यादि भुलाए ॾींदी आहे। चईंदी बि आहे बाबा सखी यादि करण में माया जा तूफ़ान ॾाढा लॻंदा आहिनि। नंबर 1 तूफ़ान आहे देह अभिमान जो, पोइ काम क्रोध लोभ मोह अहंकार। अॼु काम जो तूफ़ान, कल्ह क्रोध जो तूफ़ान, लोभ जो तूफ़ान आयो। अॼु असांजी अवस्था सुठी रही, कोई बि तूफ़ान न आयो। यादि जी यात्रा में सॼो ॾींहुं रहो, वॾी ख़ुशी थिए।
बाबा खे ॾाढो यादि कयो। यादि सां प्रेम जा आंसू बहींदा रहंदा आहिनि। या बाप जी यादि में रहण सां ॾाढा मिठा ठही वेंदा। तव्हां ॿार इहे सम्झंदा आहियो कि असां माया सां हार खाईंदे खाईंदे काथे अची करे पहुचा आहियूं। ॿार हिसाब कढंदा आहिनि, कल्प में केतिरा मास केतिरा ॾींहं आहिनि। बुद्धि में ईंदो आहे, अगरि कोई चए लाखों वर्ष जी आयु त पोइ कोई हिसाब थोरी कढी सघे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सृष्टि चकर फिरंदो रहंदो आहे। हिन सॼे चकर में असां केतिरा जन्म वठंदा आहियूं, कीअं डायनेस्टी में ईंदा आहियूं, इहे त ॼाणंदा आहियो न। इहे बिल्कुलु नई ॻाल्हियूं आहिनि। नई दुनिया आहे, नई नॉलेज आहे, नई दुनिया जे लाइ। नई दुनिया स्वर्ग खे चइबो आहे। तव्हां चईंदा असां हाणे मनुष्य खां देवता ठहूं था। देवता पद आहे ओच। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां सभिनि खां न्यारी नॉलेज वठूं था। असांखे पढ़ाइण वारो बिल्कुलु न्यारो विचित्र आहे न। उन्हनि खे साकार चित्र न आहे, उहो आहे निराकार। त ड्रामा में ॾिसो कहिड़ो सुठो पाठ रखियलु आहे। बाबा पढ़ाए कीअं त ख़ुदि बतलाईंदा आहिनि, मां फलाणे तन में ईंदो आहे, के तन में ईंदो आहे, इहे बि ॿुधाईंदा आहिनि। मनुष्य मुंझदा आहिनि छा हिकु तन में ईंदा, परंतु इहे त ड्रामो आहे न, हिन में चेंज न थी सघंदी आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ई ॿुधंदा आहियो, धारणा कंदा आहियो ऐं ॿुधाईंदा आहियो। कीअं असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि, असां पोइ ॿियनि आत्माउनि खे पढ़ाईंदा आहियूं। पढ़ंदी आत्मा आहे, आत्मा ई सिखंदी सिखलाईंदी आहे। आत्मा मोस्ट वैल्यूएबल आहे। आत्मा अविनाशी आहे, अमर आहे, सिर्फ़ु शरीर ख़तमु थी वेंदो आहे। असां आत्माऊं पंहिंजे परम पिता परमात्मा सां नॉलेज वठूं था। रचयिता रचना जी आदि मध्य अंत 84 जन्मनि जी नॉलेज वठनि था। कंहिंजी नॉलेज था वठूं? रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी 84 जन्मनि जी नॉलेज असां बाबा खां वठूं था। नॉलेज केरु ॾींदा आहिनि? नॉलेज केरु वठंदी आहे? आत्मा। ॾींदो केरु आहे? बाबा। आत्मा अविनाशी आहे। मोह बि रखिणो खपे अविनाशी चीज़ में, न कि विनाशी चीज़ में। एतिरो समय तव्हां विनाशी शरीर, एतिरो समय तव्हां विनाशी शरीरनि में मोह रखंदा आहियो। हाणे सम्झंदा आहियो असां आत्मा ई आहियूं, शरीर जो भान छॾिणो आहे। कोई सुठा सुठा ॿार लिखंदा बि आहिनि, मुंहिंजी आत्मा इहो कमु कयो, मुंहिंजी आत्मा अॼु इहो भाषण कयो, मुंहिंजी आत्मा अॼु ॾाढो बाबा खे यादि कयो। उहो सुप्रीम आत्मा नॉलेजफुल आहे। तव्हां ॿारनि खे केतिरी नॉलेज ॾींदा आहिनि। मूल वतन सूक्ष्म वतन खे तव्हां ॼाणंदा आहियो। मनुष्यनि जी बुद्धि में त कुझु बि न आहे। तव्हांजी बुद्धि में रचता केरु आहे, इन मनुष्य सृष्टि जो क्रिएटर ॻायल आहे। तव्हांजी बुद्धि में आहे न कि रचता केरु आहे, कीअं बाबा हिन सृष्टि खे ते स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। मनुष्य सृष्टि जो क्रिएटर ॻायल आहे त ज़रूरु कर्तव्य में ईंदा हूंदा न। लेकिन बाबा थोरे समय जे लाइ ईंदा आहिनि, छो जी पतित दुनिया आहे न। तव्हां कोई हाणे एॾा पावन ठहिया आहियो त तव्हां वञो कि ईअं अहिड़ी जॻह ते जिते माण्हू ईअं खाईंदा पीअंदा हुजनि, बसि सेवा जे लाइ वेंदा, सेवा करे वापसि पंहिंजी जॻह ते अची वेंदव न, तव्हांखे बि हुते पसंदि न ईंदो। भल उहा चवनि असां सभु कुझु छॾूं बि था, तव्हां असां वटि रहो, है न, त बि हमेशह त न रहंदव न, है न। ॾाढा वीरला हूंदा, जीअं ब्रह्मा बाबा, शिव बाबा जीअं चईं ब्रह्मा बाबा हूअं कंदा विया, है न। त ईअं बि हुजनि त बि चओ न, हा भई तव्हां करो, असां ईंदा वेंदासीं, है न। त उहा सिक प्रेम रहंदी आहे, लेकिन हमेशह त उते न रही सघंदा। ऐं मञनि ई न, ईअं ई मथां
हर हिक जे अनुसार थींदो न, त बाबा बि भले हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, थोरो समय जे लाइ असांखे डायरेक्शन ॾेई वरी मथे हली वेंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो ॿियो कोई मनुष्य न आहे जंहिंखे आत्मा परमात्मा बाप यादि हुजे। उहा आहे ई उहा बाबा ई नॉलेज ॾींदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां पंहिंजे खे शरीर सम्झी उल्टा लटकी पिया आहियो। आत्मा सत चित आनंद स्वरूप आहे। आत्मा जी सभिनि खां जास्ती महिमा आहे। हिकु बाप जे आत्मा जी केतिरी महिमा आहे। उहो दुख हरता सुख हरता आहे न। मच्छर आदि जी त महिमा न आहे न। मच्छर आदिनि जी त महिमा न कंदासीं कि वो दुख हरता सुख हरता आहे। बाबा त ज्ञान जा सागर आहिनि न। मच्छर आदि थोड़े ज्ञान जा सागर आहिनि। बाप जी महिमा ॾाढी ऊची आहे। तव्हां बि हर हिकु ख़ुदि दुख हरता सुख हरता आहियो, छो जो हुन बाप जा ॿार आहियो जे सभिनि खे दुख हरे करे सुख ॾींदा आहिनि, सो बि अधु कल्प जे लाइ। इहे नॉलेज ॿियो कोई में न आहे। नॉलेज फुल हिकु बाबा ई आहे। असां में नो नॉलेज आहे। हिकु बाप खे ई न ॼाणंदा आहियूं त बाक़ी पोइ छा नॉलेज हूंदी। हाणे तव्हां फील कंदा आहियो कि असां पहिरियों नॉलेज वठंदा हुआसीं, कुझु बि न ॼाणंदा हुआसीं, है न। हिकु बाप खे ई न ॼाणंदा हुआसीं त बाक़ी पोइ छा नॉलेज हूंदी असां में। हाणे तव्हां फील कंदा आहियो असां पहिरियों नॉलेज वठंदा हुआसीं, कुझु बि न ॼाणंदा हुआसीं। बेबी में नंढे ॿार में नॉलेज न हूंदी आहे, कोई अवगुण बि न हूंदो आहे। हिन करे हुनखे महात्मा चइबो आहे, छो जी पवित्र आहे न। जेतिरो नंढो ॿारु ओतिरो नंबर 1 फूल। बिल्कुलु ई जीअं कर्मातीत अवस्था। कर्म अकर्म खे कुझु न ॼाणंदा हुआसीं, सिर्फ़ु पंहिंजे खे ई ॼाणंदा हुआसीं। उहो फूल आहिनि, हिन करे सभिनि खे कशिश कंदा आहिनि। जीअं हाणे बाबा कशिश कंदा आहिनि न, बाबा आया ई आहिनि तव्हां सभिनि खे फूल ठाहिण। तव्हां में बि कई ॾाढा ख़राबु कांटा आहिनि, 5 विकार रूपी कांटा आहिनि न। हिन समय तव्हांखे फूल ऐं कांटनि जो ज्ञान आहे। कांटनि जे जंगल में कांटनि जो जंगल बि हूंदो आहे। बबुल जो कांटो सभिनि खां वॾो हूंदो आहे। उन कांटनि में बि ॾाढी चीजूं ठहींदियूं आहिनि। भेंट कबी आहे न मनुष्यनि जी। बाबा सम्झाईंदा आहिनि हिन समय दुख ॾियण वारा मनुष्य कांटा आहिनि, हिन करे हुननि खे दुख जी दुनिया चइबो आहे। हिन समय ते चईंदा आहिनि बाबा सुखदाता आहे, माया रावण दुखदाता आहे। पोइ सतयुग में माया न हूंदी। पोइ सतयुग में माया न हूंदी। बाबा चवनि था त कुझु बि ॻाल्हियूं न हूंदियूं। ड्रामा में हिकु पार्ट 2 बारी न थी सघंदा। बुद्धि में सॼी दुनिया में जो पार्ट वजंदो आहे उहो सभु नयो आहे। तव्हां वीचार करो, सत्य खां वठी करे हेसि ताईं जे ॾींहं ई बदिलंदा वेंदा आहिनि। एक्टिविटी बदिलंदी वेंदी आहे न। 5000 वर्ष जी पूरी एक्टिविटी जो रिकॉर्ड आत्मा में भरियलु आहे। बाबा चवनि था उहो बदिली न सघंदा आहिनि। हर आत्मा में पंहिंजो पार्ट भरियलु आहे। हर इहे हिकु ॻाल्हि बि कोई सम्झी न सघंदा आहिनि। हाणे आदि मध्य अंत खे तव्हां ॼाणंदा आहियो। इहो स्कूल आहे न, सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणणो आहे। पोइ बाबा खे यादि करे पवित्र ठहिण जी पढ़ाई आहे न। इन खां पहिरियों ॼाणंदा हुयो छा कि असांखे ईअं ठहिणो आहे। बाबा केतिरो क्लियर करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां पहिरियों नंबर 1 में हुयो, पोइ हेठि उतरते हाणे छा ठही विया आहियो। दुनिया खे त ॾिसो छा ठही वई आहे। केतिरा ढेर मनुष्य आहिनि। इन लक्ष्मी नारायण जी राजधानी जो वीचार करो छा हूंदो। इहे जाते रहंदा हूंदा, कीअं हीरे जवाहरातनि जा महल हूंदा। बुद्धि में ईंदो आहे न।
हाणे असां स्वर्गवासी ठहूं था, हुते असां पंहिंजे मकान आदि ठाहींदासीं। ईअं न की हेठि खां हेठां खां कोई द्वारिका निकिरी ईंदी। जीअं शास्त्रनि में ॾेखारियो न, शास्त्र नाम ई हलियो वेंदो आहे। ॿियो त कोई नाम रखी न सघंदा आहिनि। ॿियो किताबियूं हूंदियूं आहिनि पढ़ाई जे लाइ, ॿियो नॉवल्स हूंदियूं आहिनि। बाक़ी इन्हनि खे पुस्तक अथवा शास्त्र चईंदा आहिनि। उहे पढ़ाई जा किताब आहिनि। शास्त्र पढ़ण वारे खे भॻत चइबो आहे। भक्ति ज्ञान ॿ चीजूं आहिनि। हाणे वैराग्य कंहिंजो, भक्ति जो या ज्ञान जो? ज़रूरु चईंदा भक्ति जो। हाणे तव्हांखे ज्ञान मिले थो न, जंहिंसां तव्हां एतिरा ऊच ठहींदा आहियो। हाणे बाबा तव्हांखे सुखदाई ठाहींदा आहिनि, दुखधाम खे सुखधाम ठाहींदा आहिनि। सुखधाम खे स्वर्ग चइबो आहे। सुखधाम में तव्हां हलण वारा आहियो, तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि न। इहे ज्ञान बि तव्हांजी आत्मा वरिती आहे। आत्मा जो कोई धर्म न आहे, उहा त आत्मा आहे। पोइ आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे त शरीर जे धर्म अलॻि हूंदा आहिनि। आत्मा जो धर्म छा आहे? हिकु त आत्मा बिंदी मिसल आहे, शांत स्वरूप आहे, शांतीधाम मुक्तिधाम में रहंदी आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, सभु ॿारनि जो हक़ु आहे। ॾाढा ॿार आहिनि जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। उहे पोइ निकिरी करे पंहिंजे असली धर्म में ईंदा। जो देवी देवता धर्म हूंदो, जो देवी देवता धर्म छॾे ॿिए धर्म में विया हूंदा, उहे सभु पता लौटी करे ईंदा पंहिंजी जॻह ते। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ॿियो कोई सम्झी न सघंदो आहे। पहिरियों त बाबा जो परिचय ॾियणो आहे। इन में ही सभु मुंहिंजी आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। हाणे असांखे केरु पढ़ाईंदा आहिनि? बाप पढ़ाईंदा आहिनि। श्री कृष्ण त देहधारी आहे। इन्हनि खे ब्रह्मा खे दादा चईंदा आहिनि। इहे भाउ आहिनि। पोइ मर्तबे जे मथां आहे। इहे भाउ जो शरीर, इहे भेण जो शरीर। इहो बि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। आत्मा त हिकु नंढो सो सितारो आहे। एतिरी सभु नॉलेज हुन सितारे में आहे। सितारो शरीर जे सवाइ ॻाल्हि बि न करे सघंदो। सितारे जो पाठ वॼाइण लाइ सितारे खे अंग बि खपनि। ॾिसण लाइ अखियूं, ॿुधण लाइ कन, ॻाल्हाइण लाइ मुख, कमु करण लाइ हथ, वञण लाइ पेर, खाइण लाइ मुंहुं, हुनखे डाइजेस्ट करण जे लाइ सभु कुझु जेको सुठो हूंदो उन सां खून ठहींदो। जेको ख़राबु थी वेंदो उहो कचिरो निकिरी वेंदो, है न। त बाबा असांखे चवनि था कि सितारे खे पाठ वॼाइण लाइ अंग बि खपनि। सितारनि जी दुनिया ई अलॻि आहे। पोइ हिते अची करे आत्मा शरीर धारण कंदी आहे। उहा आहे आत्माउनि जो घर। आत्मा ॾाढी नंढी बिंदी आहे। शरीर वॾी चीज़ आहे त उन्हनि खे केतिरो यादि कंदा आहिनि। हाणे तव्हांखे यादि करिणो आहे हिकु परम पिता परमात्मा खे। इहा सत्य आहे न, है न। हाणे असांखे यादि करिणो आहे हिकु परम पिता परमात्मा खे। यह सत्य आहे। यही सत्य आहे। जबकि आत्माऊं परमात्मा जो मेलो थींदो आहे। जबकि आत्माऊं परमात्मा जो मेलो थींदो आहे। गायन बि आहे, आत्माऊं परमात्मा अलॻि रहे भोकाल। असां बाबा सां अलॻि थिया आहियूं। यादि ईंदो आहे न, केतिरो समय अलॻि थिया आहियूं। बाप जो कल्प कल्प ॿुधाईंदा आहिनि, उहे ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। हिन में ज़रा बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। सेकेंड बाय सेकेंड जो एक्ट हलंदी आहे, उहा नहीं आहे। हिकु सेकेंड पास थियो, मिंट पास थियो, उन्हनि खे जीअं छॾंदा वेंदा आहियूं। पास थींदो वेंदो। ताकी चईंदासीं एतिरा वर्ष, एतिरा ॾींहं, एतिरा मिंट, एतिरा साल, इहो युग वियो, एतिरा सेकेंड पास थी विया। पूरे 5000 वर्ष थींदा। पोइ हिकु नंबर सां शुरू थींदो। एक्यूरेट हिसाबु आहे न। मिंट सेकेंड सभु नोट कंदा आहिनि। हाणे तव्हां सां कोई पुछे इन्हनि कॾहिं जन्म वरितो, तव्हां गिनती करे सघंदा आहियो? श्री कृष्ण पहिरें नंबर में जन्म वरितो। शिव जो त मिंट सेकेंड कुझु बि न आहे, कढी सघंदा आहियूं। श्री कृष्ण जी तिथि तारीख़ पूरो लिखी सघंदा आहियूं।
मनुष्यनि जी घड़ी में फ़र्क़ु पई सघंदो आहे, मिंट सेकेंड जो। शिव बाबा जे अवतरण में त बिल्कुलु बि फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। पतो बि न पवंदो कि शिव बाबा कॾहिं आया, ईअं बि न साक्षात्कार थियो तॾहिं आया, न अंदाज़ सां चई ॾींदा आहिनि। बाक़ी ईअं न कि हुन समय प्रवेश थिया, साक्षात्कार थियो कि असां फलानो ठहींदासीं। मतिलबु ईअं न कि जंहिं समय बाबा प्रवेश कयूं बाबा खे, ब्रह्मा बाबा खे साक्षात्कार थियो, न। शिव बाबा त पंहिंजे एक्यूरेट समय ते आया हूंदा, पंहिंजो पाठ वॼायो हूंदो, साकार जो पूरो थी वियो, पोइ उहो साकार पाठ पूरो थी, पोइ वरी अव्यक्त पाठ वॼाई बाबा, वरी अव्यक्त पाठ बि पूरो, त हाणे अव्यक्त में बि अव्यक्त पाठ बाबा वॼाइनि था। हाणे उहो कीअं वॼाइनि था उहो त बाबा खे ई पतो न। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सुखधाम में हलण लाइ सुखदाई ठहिणो, सभिनि जा दुख हरे करे सभिनि खे सुख ॾियणो, कॾहिं बि दुखदाई कांटो न ठहिणो। ॿियो आहे न, विनाशी शरीर में आत्मा ई मोस्ट वैल्यूएबल आहे, उहो ई अमर अविनाशी आहे। हिन करे अविनाशी चीज़ सां प्यार रखिणो। बाबा चवनि था हमेशह अविनाशी चीज़ सां प्यार रखो। मतिलबु असां सभु आत्मायूं भाउ आहियूं, असां सभिनि जो बाप शिव बाबा आहे, त असां सभु आत्माउनि सां प्यार रखो। आत्मा थोरी कॾहिं मरंदी आहे, जल्दी आहे, कटंदी आहे। आत्माऊं त मथे इकट्ठियूं रहंदियूं, पोइ हिकु हिकु करे पाठ वॼाईंदियूं, बसि। पोइ सतो प्रधान खां तमो प्रधान ठाहींदियूं, पोइ बाबा ईंदो, वरी सतो प्रधान ठाहींदा, वरी वठी वेंदा। ॿियो त चीज़ ईंदी ख़तमु थींदी हिननि जे अलावा, लेकिन पंज तत्व बि ख़तमु न थींदे। वरी ईअं न असां पंज तत्वनि सां प्यार करो वञूं, उहो बि अविनाशी आहिनि, उन्हनि जो बि कॾहिं विनाश न थींदो आहे। पर असांखे त आत्माउनि सां, उन में बि शिव बाबा परमात्मा सां प्यार हुजिणो खपे, उहो ई अविनाशी आहिनि। हिन जे लाइ अविनाशी चीज़ सां ई प्यार रखिणो आहे। देह जो भान हिकदमि टुटिजी पए, वरदाना पंहिंजे अनादि आदि स्वरूप जी स्मृति सां निर्बंधन ठाहिण वारा मर्जीवा ठहो। जीअं बाबा लोन वठंदा आहिनि, बंधन में न ईंदा आहिनि, ईअं तव्हां मर्जीवा जन्म वारा ॿार शरीर जे संस्कारनि जे स्वभाव जे बंधननि सां मुक्त ठहो। जॾहिं चाहे जीअं चाहे वैसे संस्कार पंहिंजा ठाहे वठो, है न। जीअं चाहे वैसे संस्कार पंहिंजा ठाहे वठो। जीअं बाप निर्बंधन आहे, ईअं तव्हां बि निर्बंधन ठहो। मूल वतन जी स्थिति में स्थित थी करे हेठि अचो, पंहिंजे अनादि आदि स्वरूप जी स्मृति में रहो। अवतरित थियल आत्मा सम्झी करे कर्म करो ऐं ॿियनि खे बि ॿिया बि तव्हांखे फॉलो कंदा। अगरि तव्हां ईअं कंदा त स्लोगन आहे, यादि जी वृत्ति सां वायुमंडल खे पावरफुल ठाहिण, इहे ई मनसा सेवा आहे। यादि जी वृत्ति सां वायुमंडल खे पावरफुल ठाहिण, इहे ई मनसा सेवा आहे। अव्यक्त इशारो आहे, जेसिताईं कंहिं बि प्रकार जो लगाव आहे, चाहे वो संकल्प जे रूप में, चाहे संबंधनि जे रूप में, चाहे संपर्क जे रूप में, बाबा चवनि था जेसिताईं कहिड़े बि प्रकार जो लगाव आहे, चाहे संकल्प जे रूप में, संबंधनि जे रूप में, संपर्क जे रूप में, चाहे पंहिंजी कोई विशेषता तरफ़ लगाव आहे, कोई बि लगाव बंधन मुक्त थियण न ॾींदो।
कोई बि लगाव असांखे बंधन मुक्त न थियणु ॾींदो। इहे लगाव अशरीरी ठहिणु न ॾींदो ऐं विश्व कल्याणकारी बि न ठहिणु ॾींदो। इन करे पहिरियों स्वयं सर्व लगावनि सां मुक्त थियो, तॾहिं विश्व खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो दिलाए सघंदा। तॾहिं विश्व खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो दिलाए सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।